सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। महात्माओं दरवेश जे द्वार पे इनके असां उनकी आसीस पाई कि जेका मालिक असांखे नेचर ॾिनी आहे असां उनखे साकार रूप ॾियो, असां उनखे हक़ीक़ी रूप ॾियो, असां उन ताईं पहुचो ऐं जॾहिं असां उन रूप में अॻिते वधंदा त पोइ असांजो जीवन ऐं उहो कमु असां सभु इंसान करे सघंदा जेतिरी असांखे पहुच आहे, जीअं आहे, जेको आहे असां उहो कयूं। इन करे उनजो वास्तो असांजी नियत सां आहे। त असांजी नियत छा आहे? उनजो वास्तो एतिरो कुझु ॾियण वठण सां न हूंदो आहे। पोइ जीअं सॼा साईं जो मिसाल आहे, शहंशाह सतगुरु सैयद रामदास साहिब, हिकिड़ो शख़्स उनजी दामन में आहे, चए साईं मुंहिंजे जीवन में सदाई दुख हूंदो आहे, कॾहिं तकलीफ़ हूंदी आहे, जेकॾहिं कॾहिं कुझु हूंदो आहे, कॾहिं हूंदो बि न आहे, कॾहिं घुरी करे खाइणो पवंदो आहे ऐं घुरणु केतिरो ॾुखियो हूंदो आहे। इन करे आसीस कयो मां कुझु ॾियां, जेको बि आहे पाण भरो पिया, पाण खाई थो सघां। तॾहिं साईं ठीकु आहे, तूं ॿियो कुझु न कर, जॾहिं तूं ॿियनि खां घुरंदो आहे उहो तोखे कीअं लॻंदो आहे? उहो त ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। इन करे त आयो आहे। हाणे ईअं कर, तूं पंहिंजो पाण खे जेको वणे दान कर, कुझु न कुझु ॾे। जैसे आहे कुझु न त छा कयां? तूं ॿियो कुझु न कर, ईअं कर, जॾहिं बि कोई कंहिंखे कुझु ॾे, कोई दान ॾे, कोई चङो कमु करे, कोई सत्कर्म करे, तूं चओ ॾियो मां कयां थो, ॾे ॿियो हथ तूं पंहिंजो ई करे छॾ, भई मां ॼाण थो। ॾिस भई चए कोई ॿियो ॾे, ॿियो कीअं करे? ठीकु आहे, जेकॾहिं माण्हू करे पाण न करे सघंदो आहे त घणा माण्हू अहिड़ा आहिनि जेके पंहिंजो हिकु वास्तो रखी छॾींदा आहिनि, ॿियो करे करे मुंहिंजे तरफ़ां हे तूं ॾेई आहे सभिनी खे। कोई ॿिए खे न, तूं सोचजांइ जेको ॾे थो मुंहिंजे तरफ़ां ॾे थो, जेको ॾे पियो तुंहिंजो मुंहिंजे तरफ़ां ॾे थो, तूं ॾियण वारो बणिजी वञे। पर जीअं तूं करणु शुरू कंदे तोखे भाग लॻणु शुरू थींदो, पर जीअं तूं वधे, जंहिं मां तूं वरी ॾियण जहिड़ो बणिजे त पोइ वरी प्रैक्टिकली जंहिं हिसाब सां चङो हलंदे, पोइ वरी हक़ीक़ी रूप में जेतिरो मालिक तोखे ॾींदो वञे ओतिरो तूं चङो थींदो वञे, पोइ तूं सदाई वधंदे ऐं ई आसीस में थी हलंदो। जेको ॿियो को फ़क़ीर खे ॾे, ॿियो कंहिं घुर्जाऊ खे ॾे, ज़रूरतमंद खे ॾे, कुझु बि ॾे, कोई ॾुखियो बुखियो ॾिसे तॾहिं बि लॻे वीचारो बुखियो आहे, जंहिं मां खाधो ॾींदो पियो, ईअं करे छॾे। ऐं जेको ॿियो ॾे, हिते मां तोखे ध्यानु ॾियां थो, मां ॼाण थो, जेको बि आहे मां कयां थो, मां ॼाण थो। ऐं जीअं कंदो वियो, जीअं ठेलो लॻायो, आहिस्ते आहिस्ते जो कारोबार वधणु शुरू थियो। ऐं ॾिसंदे ॾिसंदे जॾहिं कुझु वक़्त खां बाद चचे साईं ते आयो, चए तव्हांजी आसीस थी आहे, हाणे मां पाण भरोसो आहियां, पर अहिड़ो आहे हाणे मां वरी ॿिए कंहिंखे ॾेई बि सघां थो, मालिक मूंखे एतिरो तव्हांजी आसीस तॾहिं सचे साईं चयो पोइ मालिक असांजी नियत ऐं नेचर ॾिसंदो आहे। जॾहिं तव्हांखे न हुजे, जॾहिं तव्हांखे लॻे असां हिन में दुखियूं, कष्टूं, तकलीफ़ आहे, त पोइ तव्हां सिर्फ़ु ख़्यालनि में ॾियो, मालिक उहा बि तव्हांजी क़बूल कंदो। पर जॾहिं तव्हांजे अचणु शुरू थिए पोइ वरी चङाई शुरू करे छॾो, भई असां बहितर व्यवहार शुरू करो, पोइ वरी ख़्यालनि में जो निकिरी अचो, मालिक तव्हांखे हक़ीक़ी रूप में ॾिनो आहे त हक़ीक़ी रूप में ॾियणु शुरू कयो। पोइ जहिड़े नमूने ॾियो, कंहिंखे तन सां ॾियो, मन सां ॾियो, धन सां ॾियो, कंहिंजी शेवा करे सघो, कंहिंखे बहितर वचन, बहितर लफ़्ज़, कंहिं बहितर अंदाज़ ॾियो, जेको तव्हां ॾेई सघंदा आहियो। कंहिंखे पंहिंजे धीअ जूं बहितर भावनाऊं ॾेई सघंदा आहियो, पंहिंजो वाइब्रेशन्स मोकिले सघंदा आहियो, हर हिकु जे लाइ अरदास करे सघंदा आहियो, मालिक लाइ बहितर सोच रखी सघंदा आहियो। लेकिन जेको बि आहे ओतिरो त सभु कुझु चङो कंदा वञो, बहितर कंदा वञो, लेकिन अहिड़ो न करो
जे कंहिंखे छेड़ण जी कोशिशि करो, कंहिंखे ॾुखाइण जी कोशिशि करो, कंहिंखे पिटाइण जी कोशिशि करो, जेतिरो जेतिरो तव्हां पंहिंजो पाण खे बहितर कंदव न, मालिक तव्हांजी सभु उहा क़बूल कंदव। तंहिंजे करे असांजनि संतनि महात्माउनि दरवेशनि जे द्वार ते भई जेको असां करे सघंदा आहियूं उहो असां कयूं, जेको न करे सघंदा आहियूं उहो बि मालिक असांखे एतिरी रहमत कई आहे जे असां पंहिंजी सोच सां बि सचे साईं चयो कयो त पोइ बि तव्हांजो एतिरो चङो कंदो आहे जो तव्हां वरी करण जे लाइक़ु बणिजी